ख़बर वांखे रुपया नाज़रीन त हैदराबाद में मोटरवे ते आयल टैंकर ऐं कार में टक्कर सबब असिस्टेंट इंजीनियर फौत थी वियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर सलीम मलाह। जी सलीम, इन हादसे जा अपडेट्स ॾिजो। जी बिल्कुल, हैदराबाद मोटरवे M9 ते कार ऐं ऑयल टैंकर में टक्कर थियो आहे, जंहिं नतीजे में असिस्टेंट डायरेक्टर फौत थी वियो आहे। असिस्टेंट जेको इंजीनियर आहे उहो फौत थियो आहे, जॾहिं हिकु शख़्स ज़ख़्मी थियो आहे। कराची खां जेको आहे पंहिंजो कोटड़ी साइड जे तरफ़ आया पिया त हीउ हादसे जो शिकार थिया आहिनि। हीउ जेको हादसो थियो आहे उहो पुलिस चौकी नंबर 12 वटि थियो आहे। फौती जी जेका सुञाणप आहे उहो 35 साला हमीद अली ख़ानज़ादा जेको मौक़े ते ई फौत थी वियो आहे, जॾहिं त 35 साला महमूद ख़ानज़ादा इहो ज़ख़्मी थियो आहे। फौती ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल जामशोरो पहुचायो वियो आहे, जिते फौती जी जेका ज़रूरी कार्रवाई कई पई वञे। हुन खां पोइ जेको लाश आहे वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त जेको ज़ख़्मी आहे उन खे जेका आहे उहो इलाज फराहम कयो पियो वञे। ही ॿई जेके आहिनि पंहिंजो कराची खां आया पिए त हीउ जेको आहे हादसो पेश आयो आहे। जी सलीम, जी मेहरबानी।